बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 100 न्यूज़ में भली कार। मीरपुर माथेलो में 100 न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब गवर्नमेंट हाई स्कूल मीरपुर माथेलो में स्टफ फाउंडेशन पारां तालीम मसला ऐं हल जे उनवान हेठि सेमिनार को ठाहियो वियो। सेमिनार में तालीम जे हवाले सां दरपेश मसइलनि जे हवाले सां तक़रीरूं कयूं वयूं। तकरीब के खिताब कंदे मैडम शाइस्ता बलोच चयो त घोटकी ज़िलो तालीम जे हवाले सां तमामु पुठिते पयल ज़िलो आहे। कराची खां पोइ ॿियो नंबर ते मुल्की बजट में टैक्स ॾींदड़ ज़िलो आहे, पर हितां जी तालीम मुकम्मल तबाही जो शिकार आहे। तालीम के बचाइण लाइ असां सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। सेमिनार के DAO सेकेंडरी सफदर शाह, असिस्टेंट एजुकेशन ऑफिसर बशीर अहमद पिताफी, हेड मास्टर मुनीर जुमानी, हाफिज जमालदीन सूमरो, अब्दुल हन्नान कलवड़ ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। स्टेप फाउंडेशन पारां मुख़्तलिफ़ स्कूलनि जे उस्तादनि खे बहितरीन कारकर्दगी जे बुनियाद ते मञता सर्टिफिकेट पिणु ॾिना विया। नाज़रीन, मीरपुर माथेलो में स्टेप फाउंडेशन पारां तालीम मसला ऐं हल जे उनवान हेठि सेमिनार को ठाहियो वियो।